असां इतवार जो ॾींहुं आहे, अॼु असां इंजॉय करण आहियूं। पंहिंजे दोस्त इमरान मल्ला सां गॾु आयो आहे, उहो असांखे स्टडी करे रहियो आहे। ऐं तव्हांखे अॼु बि मां हीअ वीडियो ठाहे रहियो आहियां, तव्हांखे वॾी ॼाण मिलंदी त समुंड ते कीअं थींदो आहे। अचो थोरो इंजॉय कयूं, तव्हांखे घुमायूं फिरायूं। अचो, हीअ आहे असांजो दोस्त इमरान मल्ला, हीअ असांजी कैमरामैनी कंदो। अब हलंदे न समुंड ते हलंदे न? हा हलंदो। इतवार ॾींहुं बैकग्राउंड में ॾिसो माण्हू अची रहिया आहिनि, घुमण ते अचर आहे। ॾिसो क्रिकेट अञा असांखे थोरो पंधु आहे। फाइनली दोस्तो असां वटि सवारी कोन हुई ऐं असां पंधु निकिरी पियासीं, छो जो पंधु करण में उहो सभु ॾाढी आहे। हिते गर्मी वञा कराची में अथव, मूंखे लॻे थो कोठनि में शायदि अञा सर्दी अची चुकी हुजे, पर गर्मी ॾाढी मां एॾो सिज आहे मथां जो मां चश्मो पातो आहे। त फाइनली असां समुंड जे किनारे ते पहुची विया आहियूं ऐं हीअं घुमाए करे वरी बंदि कयो। हाणे मुंहिंजे हाँ दोस्तों, हाणे असां फाइनली पहुची चुका आहियूं। जेका तव्हांखे ॻाल्हि चवां थी इसलाई, उहा इसलाई आहे त हिते तव्हां फुल ॾिसी रहिया आहियो, छोला चणा चाट आइस्क्रीम हिते सफ़ा न खुली हूंदी अथव, कॾहिं बि तव्हां न खाईंदा कयो। हिते खाओ त ख़ाली मकाई जो संग या फुला वग़ैरह जेके हूंदा आहिनि उहे तव्हां खाई सघो था। हीअ ख़बर न आहे कॾो का रखियल हूंदा आहिनि, बासी न को हितां जी का बिरयानी बि न खाईंदा कयो। इहे हिसाब सां, छो जो वरी पेट ख़राबु थी वेंदो न। अचो तव्हांखे समुंड ॾेखारियूं। समुंड जी छोलियूं ॾाढो अब हे करे घोड़ा घोड़ा अचनि था पिया। हिते घोड़े वारा बि ॾाढा फिराडी हूंदा अथव, ॿियो ख़्याल सां रहंदा कयो। घोड़नि वारा बि तव्हांखे 200 रुपया ॻाल्हाए, जंहिंमहिल तव्हां घोड़े ते हलंदव वरी तव्हांखे 600 रुपया कढंदा, इहो बि ख़्यालु कंदा कयो। ॿियो फोटुनि वारा बि इहे बि वॾा फिराडी अथव, तव्हांखे जेका इस्लाह ॾियण वारी हुयूं असल में उहो हा न मां घोड़े का कितने कितना चक्कर बुलाया घोड़े को? अच्छा देगा, ऐसे तो नहीं करोगे कि मैं घोड़े को तुम फिर बोलो 10,000 रुपये। क्या करेंगे? ॾाढो ॾुखियो आहे घोड़े ते वेहणु, हालांकि इहो शौक़ु हूंदो आहे त मां घोड़े ते वेहां, तव्हांखे ॾेखारियो त इंजॉय कयो। थोरो पाणी ॾियो।